मेला दिलों का आता है एक बार आके चला। नाउदेरो ڀرسان ڳوٺ پنجوديرو में درگاهه لطيف شاهه بادشاهه जे ॿिए ॾींहं ते मेले में मलाखड़ो इलाइक़े वासियुनि जी भरपूर शिरकत वधीक मौजूदु आहे। नाउदेरो न्यूज़ जी रिपोर्ट। पुराणे वक़्त खां वठी अबनि ॾाॾनि खां वठी लॻंदो अचे थो पियो जीअं त साईं निज़ाम शाह ऐं जगतमल फ़क़ीर सूफ़ी फ़क़ीर उहे पाण लाराईंदा हुया मेलो। उन खां पोइ वरी असां ॿई ॼणा गुज़ारे विया। साईं निज़ाम शाह बि गुज़ारे वियो, जगतमल बि फ़क़ीर गुज़ारे वियो। उन खां पोइ वरी असांजो अचणु थियो भागचंद जे नाले सां ऐं साईं रोशन शाह जे नाले सां। मेले जी ख़िदमत बि कंदा आहियूं, मुज़ावर बि आहियूं, सैर सफ़र बि कंदा आहियूं। पंहिंजे घरों बि जेको बि 5 रुपया हूंदा आहिनि से बि ख़र्च कंदा आहियूं। मेलो लॻाईंदा आहियूं। लतीफ़ जो मेलो जेको आहे 12 महीने जो मेलो आहे, दिसंबर जे 13, 14, 15 तारीख़ ते। जो तमामु सुठो तावन हूंदो आहे सैर सफ़र जे हवाले सां। ऐं पाड़े पंबे जो बि जेको आस पास में असांजा जेके ॻोठ आहिनि उन जो बि असां सां तमामु सुठो वारो वास्तो हूंदो आहे। ॾिण वठण जे हवाले सां, सैर सफ़र जे हवाले सां तमामु सुठो वारो वास्तो हूंदो आहे। असांजे वाल साहब तक़रीबन जेको आहे सो 50-60 साल ताईं हलियो मेले ताईं जेको आहे। असांखे बि मुंहिंजे ख़्याल में तक़रीबन 20 साल थी विया आहिनि। बिल्कुलु मोहबत तमामु सुठी मोहबत थी मिले माण्हुनि जी। असांजे वक़्त में तमामु माहौल सुठे सां गुज़रियो आहे। मेलो चोॾेल वग़ैरह जेको आहे सो खूह मोत जा खूह ऐं राग रूंग बि सुठो हलंदो आहे। तमामु सुठी पोज़ीशन हूंदी आहे मेले जी जेको आहे सो। केतिरो दाद मिले बाबा ही मेलो मुंहिंजी 48-49 साल उमिरि आहे त हीअ असां खां अॻिम जो ॿुधूं था। असांजे अबे ॾाॾे खां अॻिम खां वठी शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे टाइम खां वठी हीअ मलाखड़ो हलंदो अचे थो। जो मुंहिंजो ॾाॾो जेको जो उनजो कमदार हूंदो हुओ बि हुते मुंहिंजे बाबो चाचो ॻाल्हि कंदा हुआ त उनजे दौर में असां हिते मेले में ईंदा हुआसीं। उते मेले मलाखड़ो जो उते मेला ॾिसंदा हुआसीं वञी। माना मेलो तमामु पुराणो क़दीमी मेलो आहे। हिन में सिंध पंजाब पूरी सिंध जा पंजाब जा बलोचिस्तान जा माना चइनी सूबनि जा पहलवान हिन मेले में असांजे में विड़ी चुका आहिनि, विड़ी विया आहिनि। ऐं हींअर जेको मलाखड़ो हले पियो त अवाम आहे, असांखे गवर्नमेंट जो सहकार कोई न हूंदो आहे। असांखे सहकार अवाम जो हूंदो आहे। अवाम ई असांजी गवर्नमेंट आहे, अवाम ई असांजी हौसला अफ़ज़ाई कंदो आहे। अवाम ई जेको हींअर बि इनाम ॾिए थो जंहिंमें मल पंहिंजी तयारी कंदा आहिनि, खाई पी मलाखड़नि नचनि था, मल विढ़नि था, पंहिंजी महिनत कनि था। उहे ॿियो जेके असांखे घुराइनि था गादी नशीन फ़क़ीर उहे असांखे इज़त ॾींदा आहिनि, राह छो ॾींदा आहिनि, खाधा पीता उहे मेले जा 4 ॾींहं उहे रहाईंदा आहिनि, भाड़ा किराया ॾेई असांखे घुराइनि था। उन्हनि जी असां सां वॾी महिरबानी हूंदी आहे। कोरोना जो दौर हुयो, मेला बंदि हुया, असांजा कोई गवर्नमेंट सहकार न कयो। ज़िलनि जा मेला थींदा आहिनि, तालुकनि जा थींदा आहिनि, गवर्नमेंट जी बजट आहे असांजी, असां स्पोर्ट में आहियूं। स्पोर्ट में असांखे कोई कुझु नथो ॾिनो वञे। कोरोना खां पोइ हुननि जो इहो ई आहे त मेला बंदि आहिनि। मेला बंदि आहिनि, दरगाहनि जा मेला हाणे खुलिया आहिनि। पहलवाननि जी बि जेको आहे ॾुखियाई लही पई आहे, न त कुल जेके गलकार हुया उहे रहिजी विया। हाणे वरी उहे मेला मलाखड़ा शुरू कया आहिनि। असांजी जेको आहे पहलवाननि जी कुझु जेको आहे वर्क शुरू थी आहे, मेला शुरू थिया आहिनि, हुनजी महिरबानी आहे। जो गवर्नमेंट जो सहकार असांजा कोन्हे कोई बि। एतिरो मां चवां थो हिन महिल आवाम तमामु घणो आहे। मां ॻाइण खां वधीक ॻाल्हि ईअं आहे त माना लख जे तइदाद में ख़ल्क़ हूंदी मेले सॼे में, लख खां बि मथे महिल अञा आवाम हूंदो, बाक़ी घटि न हूंदो। एतिरो आवाम असांजे मेले में हूंदो आहे। अञा अॼु पहिरीं धमाल आहे, सुभाणे विची धमाल आहे। अञा हिन खां पोइ काथे मेलो आहे? हिन खां पोइ असांजो मेलो आहे साईं मोबण जो कचे में दरिया जे भरते साईं मोबण जो मेलो थींदो आहे। उहो आहे 14 तारीख़ खां उहो हिन जी आख़िरी धमाल आहे। हुनजी पहिरीं पोयां 3 धमाल वरी हुनजी हुते वञी कंदासीं। उन खां पोइ तारीख़ूं ॿुधायो मेलो आहे लगातार मेला। जीअं त मेलो लतीफ़ शाह बुखारीअ जो हर साल वांगुरु लॻंदो आहे। हिन साल बि अला कयो त ज़बरदस्त लॻो आहे। हिन मेले में वॾा मल ईंदा आहिनि। ऐं हिन मेले में सभु तव्हां त पाण वेठो हूंदो त सभु कुझु आहे, पर हिनखे जेके मल आहिनि इहे तमामु वॾा मल आहिनि। ऐं असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। ऐं असां अञा बि चाहींदासीं त असांजे मेले में घणी ख़ल्क़ अचे। नाउदेरे माण्हुनि खे वरी बि दावत आहे सभिनी खे भले अचनि। असांजी ॾाढी दिलि ख़ुशि थी। ऐं ॿियो त हिन मेले में अमन अमान आहे। ऐं अमन अमान जे करे लॻंदो थो अचे मेलो। महिरबानी करे
मेले खे अञा बि बच्चा चंद लॻाईंदा माण्हू ईंदा त अञा बहितर थींदा असांजो आहे जाम आहे सुठो तावन कयो आहे असां शिकायत कोन था कयूं असां सुठे झूलण वारा पंजाब जा आहिनि के सिंध जा आहिनि के बलोचिस्तान जा आहिनि के असांजे हितां जा लोकल माण्हू बि आहिनि ऐं असां वटि तमामु परे खां घणा आया आहिनि माण्हू असां ख़िदमत कंदा आहियूं असां वटि तमामु लतीफ साईं सोने जो जेको मेलो आहे जेको हलंदड़ आहे उन खां पोइ फ़क़ीर साईं जी महिनतां बि घणियूं आहिनि ॿियो आहे वियो ॿाहिरि जेका पंहिंजी दिलि विंदराए थो